खबर ब कब्रिस्तान वञी वसायो। कंहिं वक़्तु वॾी औज ऐं मौज सां ही वण ब हर हंधि झूमंदो नज़र ईंदो हो। खबर जो वण खारिन ऐं कलराठिन ज़मीननि सां तालुक़ रखे थो, पर तंहिं हूंदे बि मिठियुनि ज़मीननि जे कुंडनि पासनि में बि हूंदो आहे। खबर जे वण खे अंग्रेज़ी में टूथ ब्रुश ट्री तौरु सुञातो वञे थो, छाकाणि त हिन जे पाड़ मां निकिरंदड़ काठी खे माण्हू ॾंदड़ तौरु जाम इस्तेमालु कंदा आहिनि। खबर जो काठ मज़बूत ऐं चीड़ो हुजे थो, जंहिं करे हिन वण जी काठ खे माण्हू फर्नीचर जे इस्तेमाल में जाम कंदा आहिनि। बहिराड़ी जा माण्हू खबर जे काठ खे पंहिंजे जायनि ऐं झोपड़ियुनि जे थूड़ियुनि वरनि ऐं दासनि तौरु बि कमु आणीनि था, छाकाणि त हिन जे काठ में वज़न खणण जी सहप सॼी हुजे थी। खबर जे वण में पेरूं थींदा आहिनि, जॾहिं के माण्हू ऐं जानवर ॾाढे शौक़ सां खाईंदा आहिनि। उठ त ॼण पेरूं जो आशिक़ हुजे, पर ॿकरियूं बि ॾाढे शौक़ ऐं चाह सां खाइनि। बहिराड़ी जा माण्हू खबर जे वण खे जानवरनि जे इलाज लाइ बि कमु आणीनि था। उठनि में हिकु बीमारी थींदी आहे जंहिंखे पाए या खाॼी चवनि, उन जे इलाज लाइ खबर जूं सुकल काठियूं साड़े उन जी चार गॾु करे दिले में पाणी सां मिलाए बाहि ते गरम कनि, जंहिंखे पाह चवंदा आहिनि। पोइ खबर जी आली काठी 2 फुट जेतिरी हथु करे उन जे हिकु छेड़े खे कुटे ॾंदण सां जीअं कंदा आहिनि, उन सां उहा पाह उठ जे बदन ते लॻाईंदा आहिनि। उन खे चवनि त उठ नूरियो आहे। सुकण बाद तेल मखे छॾीनि त उहा बीमारी ख़तम थी वेंदी आहे। जे वण खे हकीम बि पंहिंजे केतिरनि ई नुस्ख़नि में इस्तेमालु कंदा आहिनि, जंहिंसां माण्हुनि जे केतिरनि ई बीमारियुनि जो इलाज थींदो आहे, जहिड़ोक दस्तनि, फटनि ऐं बलगम जे बीमारियुनि में फ़रहत बख़्श थिए। अफ़सोस त सिंध जे ॿियनि केतिरनि ई वणनि जीअं ही बि नायाब थींदो पियो वञे। जर जंग ऐं हर हंधि मिलंदड़ हिन वण जी ख़ूबियुनि ऐं ख़ासियतनि जे करे माण्हू हिन वण जा वेरी बणियल आहिनि। हिन वक़्तु हिन वण जी आख़िरी आरामगाह ऐं नस्ली बका जो ज़रियो ही कब्रिस्तान ई वञी बचियो आहे।